अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर उलियो साहब। महिरबानी था। सिकंदर, नेशनल असेंबली जो स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर चूंडिजी वियो, वॾी अक्सरियत सां मुस्लिम लीग नून सां हुनजो तालुक़ु आहे। वज़ीर आज़म जी चूंड सुभाणे थियणी आहे, उन लाइ मुस्लिम लीग नून जे मियां नवाज़ शरीफ़, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मखदूम अमीन फ़हीम ऐं PTI जे मखदूम जावेद हाशमी साहब नॉमिनेशन फॉर्म जमा कराए छॾिया आहिनि। इम्कान लॻे पियो त शायदि मखदूम अमीन फ़हीम आख़िरी टाइम ते विथड्रा करे वञे, पर ज़ाहिर आहे फ़िलहाल त हतमी तौरु का बि शइ नथी चई सघिजे। सुभाणे वज़ीर आज़म चूंडिबो, पोइ आलो बरदारी जी तक़रीब शाम जो ऐवान सदर में आहे 5 वॻे, जंहिंमें सदर आसिफ अली ज़रदारी नए वज़ीर आज़म खां लफ़्ज़ वठंदो। त हिकिड़े पासे ट्रांज़िशन पई थिए, हिकिड़ी जमहूरी हुकूमत खां ॿी जमहूरी हुकूमत खे इक़्तिदार जी मुंतक़िली आहे, उनमें मेंबर तलफ़ खयो, स्पीकर डिप्टी स्पीकर जी चूंड थी, हाणे क़ाइदे ऐवान चूंडजणु वञे पियो। ॿिए पासे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में मुख़्तलिफ़ इशूज़, मुख़्तलिफ़ केसिस जेके गुज़िरियल दौरे हुकूमत जा आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 5 सालनि जा, उहे हाणे तेज़ी सां असांखे अॻिते वधंदा नज़र अचनि पिया। उन में ख़ासि करे हिकिड़ो त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ी मुहसिब मुक़ररु कयो, उनजो पाण मुरादो नोटिस वरितो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान। उन सां गॾोगॾु ॿियो जेको अहम केस आहे उहो मेमो वारो केस आहे, उन ते अॻिभराई पई थिए। उन सां गॾोगॾु NRO वारो अमल दरामद जो केस आहे, उहो आहे। जनरल मुशरफ जो केस है, अॼु ज़मानत वारो केस हाई कोर्ट में बेंच टुटी वई। ओवरऑल कीअं पिया ॾिसो, हाणे लॻे त जेका हीअ सभु शयूं थियनि पियूं, लॻे ईअं पियो त हीअ 5 सालनि जो हाणे को कड़ो एहतिसाब थियणु पियो वञे ऐं किथे लिकण जी जाइ न मिलंदी अॻूणनि हुकुमराननि खे। बिल्कुलु अथा, तव्हां पाण तफ़सीलन ॿुधायो त हिकिड़े तरफ़ त हलफ़ बरदारियूं ऐं स्पीकर डिप्टी स्पीकर ऐं मियां साहब लीडर ऑफ द हाउस थियणु वञे पियो, ऐवान सदर में कसम खणंदो, पर गॾोगॾु कोर्ट एक्टिव आहे ऐं कुझु शयूं इस्लामाबाद में ख़ामोश आहिनि। ईअं जीअं को वॾो तूफ़ान अचे या वॾो को भौचाल अचे, ईअं हिकिड़ी अचानक समुंडनि ते रस्तनि ते सैराउनि में हिकिड़ी ख़ामोशी हूंदी आहे, थिए छा पियो। कुझु इशारा आहिनि, कुझु सुरबाट सरगोशियूं इंडिकेशन्स अचनि पिया त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु इंतिहाई कड़ो वक़्तु अचण वारो आहे। गो के पीपल्स पार्टी बिल्कुलु PMLN सां तमामु वॾी कुर्बतदारीअ सां, नेठाईअ सां, हिनाईअ सां, निमाणाइप सां पेश आहे। हुननि ॾिठो था स्पीकर डिप्टी स्पीकर वोट बि कयो। मखदूम साहब, मुंहिंजो जेको ख़्यालु आहे ज़ाती ऐं रिपोर्ट्स इहे आहिनि त सुभाणे ताईं विथड्रा थी वेंदा। MQ अॻु में विथड्रा थी चुकी आहे। रियल अपोजिशन जेका आहे उहो कंहिं न कंहिं फॉर्म में PMLN खे PTI ॾींदी। पर हीअ जेको तव्हां ॻाल्हि कई, मसलन 3 अॼु केसिस आहिनि, 3 जे अंदरि तमामु वॾियूं की हिकिड़ी त जजमेंट अची वई तफ़सीली जो ख्वाजा आसिफ वियो त केयरटेकर गवर्नमेंट में जेतिरियूं बि मुक़ररियूं, बदलियूं, डेपोटेशन सभु कुझु सभु नल एंड वॉइड, वापसि थियूं, रिवर्स थियूं। अॼु ई गार्ड ऑफ ऑनर मिलियो हज़ार ख़ान खूसे खे, गार्ड ऑफ ऑनर में हुनखे इहो बि जजमेंट मिली जेका खयो बलोचिस्तान हाउस वियो। नंबर 2 मेमो केस में हुननि चयो आहे हुसैन हक़ानी खे 4 हफ़्तनि में मोकिलायो, वापसि वठी अचो, छो जो जॾहिं वियो हक़ानी साहब त चई वियो त तव्हां जॾहिं मूंखे घुराईंदा तव्हां वरी हाज़िर थींदुसि। आसमा जहांगीर उते ॾिना आर्ग्यूमेंट, हुन चयो आहे त मुंहिंजे मोकल जे लाइ प्रॉब्लम आहे, हीअ आहे। ॿियो जेको अहम मामिलो आहे इन खां अलावा उहो जेको तव्हां बि ॻाल्हि कई त उन ई केस में जेको सलमान फारूकी जेको वफ़ाक़ी मुहतसिब केयरटेकर हो, उहो जेका गैलप आहे इदारो, थिंक टैंक आहे, हिकिड़ी सर्वे पॉलिस्टर वारो कमु था कनि, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल, उहो ॿई शयूं उन गिलानी आदिल जो हिकिड़ो ख़त लिखियो उन्हनि खे, जंहिंखे उन्हनि कन्वर्ट करे उन ख्वाजा आसिफ जे केस में क्लब कयो आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त हाणे अच्छा अॻु में मूं गुज़ारिश कई त इस्लामाबाद में हिकिड़ी ॿी मौसम आहे, हू जेतिरियूं टॉप पोज़ीशन्स ते जेके केयरटेकर में आहे आख़िरी ॾींहंनि में जेके पोस्टिंग्स ऐं माण्हू पंहिंजा प्लेस कया आहे, आइनी उहिदा के क़ानूनी उहिदा, जिन जो को टर्म ऑफ ऑफिस हूंदो आहे, हुननि सोचियो शायदि ॻाल्हि फबी वञे, शायदि ॻाल्हि वक़्तु टपाए वञूं। हीअ चवनि पिया न बाबा सभु जो सभु रिमूव कयो। ऐं इन जे लाइ बहितर इहो दुनिया सॼी हूंदो आहे, जीअं अमेरिका जे अंदरि व्हाइट हाउस में जॾहिं प्रेसिडेंट तब्दील थींदो आहे त हू पाण सां गॾु 2 खां 2.5 हज़ार ब्यूरोक्रेसी जा नवां माण्हू खणी ईंदो आहे। बहितर ट्रेडिशन इहा आहे त जेके बि सियासी पोस्ट आया कनेक्शन सां उन्हनि समूरनि माण्हुनि खे वॉलंटरीली विथड्रॉ करणु घुरिजे या रिज़ाइन करणु घुरिजे। हाणे न पिया कनि त ख़्वार ख़राब थी निकिरंदा। ऐं उन में मेन जेको असुल माण्हू आहे सलमान फारूकी, उहो किंग मेकर हो। तव्हांखे यादि आहे ऐवान सदर मां वेही, ही वॉज़ अ सुपर डुपर ब्यूरोक्रेट, पाकिस्तान जी सॼी ब्यूरोक्रेसी हलाईंदो हो, ऐवान सदर जो कार वहिंवार हलाईंदो, ज़रदारी साहब जो की कॉन्फिडेंट बि हो, को नालो न वठंदो, कॾहिं टेलीफोन ते कंहिंसां ईंदो मौजूदु न हूंदो, कॾहिं टेलीविजन स्क्रीन ते तव्हां न ॾिठो, कॾहिं हुनजो इंटरव्यू तव्हां न ॾिठो, रुगो पोज़ीशन्स में हिकिड़ो बिल्कुलु स्केलेटन टाइप माण्हू वेठो हूंदो TV स्क्रीन ते। उहो पहिरियों दफ़ो उन ते अटैक थियो आहे त बाबा तव्हां अॻु में त हुया सदर पाकिस्तान जा उते तर्जुमान वग़ैरह या प्रिंसिपल सेक्रेटरी वग़ैरह, हाणे जेको तव्हांजी केयरटेकर थी आहे सूबे मुहतसिब, उहो कीअं हिसाब किताब ॾियो। त इन जो मतिलबु इहो आहे त हिननि ते हिकिड़ो कड़ो इम्तिहान पियो अचे। उन में हू चाहिनि था त बिफोर कमिंग पावर इनटू
प्राइम मिनिस्टरशिप ऐं जिते किथे समूरनि खे बूट आउट कनि ऐं हीउ उनजो तरीक़ेकार ज़ाहिर आहे आहे हू ऐं त- सुप्रीम कोर्ट रस्तो ठाहे पई हुननि खे। ऐं ज़ाहिर आहे हू त पंहिंजा उहे माण्हू जेके एतमाद वारा हूंदा उन्हनि खे आणींदा जिन सां गॾु कमु करण में वधीक आसानी या सहूलियत ॾिसंदा ऐं इहो हर हुकूमत कंदी आहे, इहो का नई ॻाल्हि कोन्हे। पर असुल ॻाल्हि इहा आहे त हिते असांखे नज़र इहो पियो अचे त उहा हुकूमत त जेसिताईं अचे उनखां अॻु में सुप्रीम कोर्ट उहो पंहिंजो सॼो इहो सफ़ायो करण अच्छा, जो। सुप्रीम कोर्ट जे हवाले सां तव्हां उन ॾींहुं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई सिंध जे चीफ जस्टिस मुशीर आलम जी, उन ते मां बाद में परियां जोड़ियां थो। बिल्कुलु। सुप्रीम कोर्ट बि ख़ुदि रस्तो ठाहे रही आहे। तव्हां ॾिठो त 5 सालनि में उहो कमु जेको PMLA मुखालिफ़त न करे सघी, सुप्रीम कोर्ट न हुकूमत खे हलणु ॾिनो, हिननि जी ज़िंदगी अज़ाब कयो, हिननि जी नालाइकी ऐं हिननि जी नाकारकर्दगी त पंहिंजे जाइ ते। सही। पर जेको ॿियो मसइलो थी रहियो आहे त हाणे सिंध मां बि इंडिकेशन आया आहिनि। हीअ सिया जियाला पीपल्स पार्टी जा अॻुवान मां वॾा ख़ुशि आहिनि त सिंध में हुकूमत मिली वई आहिनि, वज़ारतूं हूंदियूं, मशीर हूंदासीं, ज़िला हलाईंदासीं। हिनखे अंदाज़ो कोन्हे को त महीने 2-6 महीननि खां पोइ सिंध हुकूमत खे कीअं गैर फ़ाल कंदी सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट। बिल्कुलु। हीअ ईअं थींदो कोन ऐं ज़ाहिर उहो इंडिकेशन अचणु शुरू थी विया आहिनि। फेडरल गवर्नमेंट जो सफ़ायो अॼु सुप्रीम कोर्ट करे ॾेई रही आहे। सिंध गवर्नमेंट जे अंदरि बि सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट मिली क्लब कंदियूं, सो को तमामु मुश्किल दौर ईंदो। अॻे छा थींदो जो नैब जे ज़रिए हिसाब कंदा, मैकेनिज़म ॿियो हूंदो जंहिंजे अंदरि विक्टिमाइज़ेशन जो सिलसिलो हूंदो। हाणे त कोर्ट जो अहिड़ो फॉर्म आहे PMLA वटि 5 सालनि खां हुनखे आयो इस्तेमालु, पर हाणे बि ईंदड़ 5 महीननि में या 6 महीननि में एॾो वॾो यूज़ कंदा जो पीपल्स पार्टी जेके ॿियूं आहिनि न धुरियूं, उन्हनि समूरनि खे बेहथियार करे हीणूं करे मारींदा। ऐं पर उनजो हल सिर्फ़ु पॉलिटिकल हो त हिननि खे घटि में घटि का पॉलिटिकल अपोज़िशन ॾियणु घुरिजे या अलाइन करणु घुरिजे। या तव्हां ॾिठो त जॾहिं स्पीकर डिप्टी स्पीकर जी चूंड थी कल्ह असेंबली जे अंदरि, मियां साहब खे जेतिरियूं मुल्क में पार्टियूं हुयूं उन्हनि समूरनि वोट कयो। सही। गो की उन्हनि बि वोट कयो जमात इस्लामी ऐं शेरपाऊ जेके PTI सां गवर्नमेंट में वेठा आहिनि। ताज़ी 258 वोट पिया बिल्कुलु। हुननि खे, 258 पिया ॿिन्ही खे। अच्छा, MQM खे उहे पंहिंजा पिया ऐं हुनखे PTI खे पंहिंजा 33 MQM पिया, खां जंहिंजो 31 मतिलबु इहो जेका अपोज़िशन आहे उहे 3 धुरियूं आहिनि, उहे पाण में ॿधल कोन्हनि खे। सही। अॼु पीपल्स पार्टी सूट नथी करे त उहा हुकूमती धुर में खे ज्वाइन करे हुकूमती धुर खे वोट ॾिए। हुननि जी पॉलिसी बहितर इहा हुजणु घुरिजे हाणे हू PTI खे, MQM खे ऐं जेके ॿिए नंढियूं वॾियूं पार्टियूं जिन वटि 6 वोट आहे, 4 वोट आहे, 2 वोट आहे, हिकु वोट हो असेंबली अंदरि, उनखे कंहिं तरह सां क्लब कंदा को यूनाइटेड फ्रंट साम्हूं अचे। उहो आयो कोन। ज़ाहिर आहे MQM पंहिंजे मुंहं सां हिकिड़ी एफर्ट कई, वरी कल्ह एफर्ट तां विड्रॉ थी आहे। ईअं पीपल्स पार्टी खे सम्झ में ई ॻाल्हि न आई। नवाब यूसुफ अहिड़े माण्हू खे वठी आया, हू चए पियो नवाब साहब उन राति कंहिं दोस्त खे चए पियो मूंखे 5 सालनि में यादि कोन कयो, हाणे मुंहिंजो नालो यादि आयो आहे। ऐं मखदूम साहब ते ॻाल्हाए चुका आहियूं त मखदूम साहब जो मतिलबु हूंदो आहे उनखे फील करण जो त मतिलबु इहा ॻाल्हि हाराइणी आहे या खटणी गेम कोन्हे का। सो इहा सूरत हाल आहे। उन में हिननि खे कोई रोल प्ले करणु घुरिजे। हाणे उहो रोल जेको मूंखे अॻु में तव्हांखे गुज़ारिश कई उहो नज़र इहो पियो अचे त PTI जो जेको चेयरमैन आहे इमरान ख़ान, इहो सिहतयाब थियण खां पोइ ईंदो त हू कुझु न कुझु वरी गरमाइश पैदा कंदो ऐं ज़ाहिर रियल अपोज़िशन उहा ठहंदी उहा। ऐं उसूलनि त रियल अपोज़िशन ठहे थी पीपल्स पार्टी, पर पीपल्स पार्टी हिन वक़्तु अपोज़िशन जो रोल करणु नथी चाहे। हू चाहिनि था त कुझु ॾींहं गुज़ारिजनि, कुझु वक़्तु गुज़ारिजे, को मामिलो ठाहिजे। पर PMLN जे अंदरि जेका स्ट्रॉन्ग ऐं हॉकिश लॉबी आहे हू था चवनि बाबा फारिग थियो, असांजे वेझो न अचो। ऐं हीअ पिया चवनि न न न इहा ॻाल्हि कोन्हे का। त उहो शेख रशीद जीअं कल्ह चयो, चईंदा कंहिं वोट घुरियो बि कोन पीपल्स पार्टी खां कि उनखे इहो बि कोन चयो त तव्हां को उम्मीदवार पंहिंजो विड्रॉ करायो ऐं ईअं उम्मीदवार खे विड्रॉ कराइण या त तोहिन आहे। हालांकि पीपल्स पार्टी खे अप्रोच कयो वियो ऐं ज़ाहिर अॼु के ॾींहुं जॾहिं असीं ॻाल्हाए रहिया आहियूं त मखदूम साहब खे विड्रॉ करण जे लाइ इसाक डार जेका ॿी लॉबी आहे उन्हनि जो राब्तो आहे। ईअं न आहे त पीपल्स पार्टी सां राब्तो न, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा कई शेख रशीद, हू त तव्हांखे ख़बर आहे ॻाल्हाइण जे हवाले सां शोला बयान मुक़ररु आहे जेको चाहे करे ॻाल्हाए सघे थो। हिकिड़े पासे इहो आहे, ॿिए पासे हू इन्हनि कोशिशुनि में वाहे त कंहिं तरीक़े सां MQM खे ॿियनि धुरियुनि खे राज़ी कजे ऐं अपोज़िशन लीडर इमरान ख़ान अचे। उहो बि हिकिड़ी एफर्ट हली रही आहे। हा, उन लाइ बि कोशिशि आहे। पर पीपल्स पार्टी तव्हां ॾिसो पिया जेकॾहिं हिन में बि चलो क़ाइदे अवान में विड्रॉ करे थी वञे, पर हिकिड़ी ॿी जेका राय अचे पई उहा आहे त पीपल्स पार्टी वारा इहो बिना के शर्त शुरूत जे जेको हिमायत कनि पिया, इन जो बुनियादी मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी खे डपु आहे त हुननि खे साह कोन्हे को। तव्हां पीपल्स पार्टी जा पार्लियामेंट ॾिठा कोन नेशनल असेंबली में कि हिकिड़े माण्हू में का चमक धमक, को ॻाल्हि ॿोल, को अंदाज़, को गुफ़्तगू, को भई हेॾी वॾी इलेक्शन तव्हां हारी आहे, 3 सूबनि मां तव्हां धोपिजी विया आहियो, तव्हांजो मौक़िफ़ अहिड़ो स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजे। तव्हां पंहिंजे फुटेज ते बि ॻाल्हायो। हीअ त रुॻो ईअं पिया हिकिड़ो ॾाढो जीअं हिकिड़ो माण्हू हूंदो आहे परेशान। ब्रेक जो वापसि अची वरी हितां ई स्टार्ट था करियूं। नाज़रीन, असां गॾु रहिजो, अचूं था नंढी साई खां पोइ।